अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ख़ैरियत सां हूंदा। अॼु सबक़ु पंजो पढ़ंदासीं। सबक़ु पंजे में पेश वारा जेके आवाज़ आहिनि उन्हनि खे पढ़ण ऐं लिखण जी मश्क़ कंदासीं असां। ऐं पेश जो तारीफ़ बि करायो वेंदो तव्हांखे त पेश जी असुलु हक़ीक़त छा आहे। उन सां गॾोगॾु तव्हांखे ख़बर आहे त हर सबक़ में पुठियुनि सबक़नि जो दौर बि हूंदो आहे। सभ खां पहिरीं पढ़ूं था पेश खे। पेश जेको आहे फ़ारसी जो लफ़्ज़ु आहे। पेश जी जेका लुग़वी माना आहे उहा आहे अॻियां, साम्हूं, रूबरू या हाज़िर। जीअं तव्हां लफ़्ज़ु पढ़ियो हूंदो पेश क़दमी, जंहिंजो मक़सदु हूंदो आहे अॻियां वधण जी हालत। इस्तिलाही तौर ते पेश जो मक़सदु आहे उहा हरकत या उहा इराब जेका इल्म सरफ़ मूजिबि वाव मां पैदा थियल आहे। अरबी में इनखे चवंदा आहिनि ज़म्मा या ज़म, जंहिंजो मक़सदु आहे मिलाइणु, यानी कंहिं शइ खे पाण में मिलाइण जी हालत। इस्तिलाही माना में ज़म्मा मां मतिलबु आहे पेश जी हरकत जेका ॿिन्ही चपनि जे मिलाइण सां निकिरे। ऐं लफ़्ज़ु पेश तव्हां जॾहिं बि चवंदो तव्हांजा चप मिलंदा पाण में, पोइ इहो आवाज़ु निकिरंदो। पर जेकॾहिं पेश जो जेको आवाज़ु आहे उहो जॾहिं असां कढंदासीं त उहो बि चपनि मां अदा थींदो। मिसाल सब को लिखियलु आहे जेको, इन को में तव्हां ध्यानु कजो त चप गोल थियंदा, पोइ इहो आवाज़ु थो निकिरे। त तव्हां पेश जो तारीफ़ ॿुधो। हाणे पेश वारा जेके आवाज़ आहिनि सबक़ु पंजे में उहे था पढ़ूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियां सबक़ु पंजो हिजे था कयूं। सीन ज़बर स, बे ज़बर ब, स ब, क़ाफ़ पेशो क़ु, स ब क़ु, पे नून ज़बर पन। हाणे हिते ज़बर आहे कोन, पर हिते ज़बर जो आवाज़ु ज़रूरु आहे। जेकॾहिं तव्हां पेंसिल सां हिते ज़बर ॾेई छॾियो ॿार खे आसानी कराइण जे लाइ, तॾहिं बि ठीकु आहे। जेकॾहिं ज़बर आहे ई कोन त इन जो इहो मक़सदु न आहे त असां बग़ैर ज़बर जे इनखे इजे कंदासीं। इनखे ज़बर सां इजे कंदासीं। ॿार खे तव्हां ज़बानी पढ़ी ॿुधाए सघो था ऐं ॿार बि इनखे ज़बानी भली पढ़े या लिखी ॾियो त बि सही आहे। पहिरियों ज़बर पन, जीम वाव नून जों, पन जों, सबक़ु पंजो। उन खां पोइ अलिफ़ पेश आहे, अलिफ़ पेशो उ, ठ पेशो ठु, पोइ इनखे धारदार पदनि जी सूरत में उ ठु। इधरि ही हमज़ा पेशो उ, ही उ, अलिफ़ पेशो उ, ठ पेशो ठु, उ ठु। इनखे गॾाए पढ़ाईंदासीं। अलिफ़ मद आ, हे, आ हे, पोइ वरी असां गॾाए रवा में पढ़ंदासीं उ ठु, ही उ। हिते हिकिड़ी शइ ध्यानु में रखिजो त हीअ जेके ॿ आहिनि, ॿ अलिफ़, ॿिनि अलिफ़नि जी जाइ ते ॿार हिकिड़ो अलिफ़ न पढ़ी वञे। इन जे करे हिनखे पहिरियों ही पढ़ाए थोरो वक़फ़ो कराए त जीअं अलिफ़ ॿियो जेको आहे उहो बि वाज़े थी अचे। ही उ, थोरो वक़फ़ो, बाद में उठ, आहे। पोइ ॿार खे सम्झाइणो पुटु हीउ जेको टे ठूंठ तोखे नज़र में अचे थो, अञा तूं पढ़ी चुको आहीं, इन साॻे टे ठूंठ खे असां पेश ॾिनोसीं। बाक़ी ॿी का बि ॻाल्हि कान्हे, सिर्फ़ु पुठियनि अखरनि खे असां पेश ॾेई करे नवां लफ़्ज़ ठाहियूं था, जंहिंजे करे ॿार खे परेशान थियण जी ज़रूरत न आहे, हुनखे हौसलो मिली वेंदो। ॿ पेशो ॿ, का पेशो को, ॿ को, ईअं धारदार पढ़ाइणो आहे। इधरि ही हमज़ा पेशो उ, ही उ, ॿ पेशो ॿ, का पेशो को, ॿ को। हिते थोरो गॾाए पढ़ाइणो आहे, लेकिन घणो तकड़ में बि न जो, ॿार पदनि खे न सम्झी सघे। अलिफ़ मद आ, हे, आ हे, ॿ को, ही उ, ॿ को, आ हे। पोइ वरी साॻी ॻाल्हि ॿार खे ॿुधाइण थी। ॿिए बकरी जेका पढ़ी आयूं उनखे पेश आयो, काफ़ किताब जेके तूं पुठियां पढ़ी आयूं उनखे काफ़ पेश आयो, त लफ़्ज़ु ठही पियो ॿ को। ॾिसो आवाज़नि जो कमाल आहे, जेके गॾजनि था ऐं लफ़्ज़ ठाहिनि था। तीन पेशो सु, त पेशो टु, सु टु। हाणे हिते हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे अर्ज़ु कयां, हीउ जेको टे आहे, टे आहे इहो टू आवाज़ हिन जो, पर हिनखे असां सुट्रू पढ़ंदा आहियूं, सुट्रू। पंहिंजे लहजे में ट्रू में आवाज़ु टे जो ऐं रे जो बि अचे थो, ट्रू। पर ॿार खे ॿुधाइणो आहे त इहो ट्रू न आहे, इहो टू आहे। पर इन जो जेको असां ट्रू वारो आवाज़ु था कढूं इहो असांजो लहजो आहे। ठीकु आहे, इहो ॿार खे ॿुधाइणो आहे। जीअं उत्तर वारनि जो ऐं लाड़ वारनि जो लहजो थोरो मुख़्तलिफ़ हूंदो आहे, मुख़्तलिफ़ अल्फाज़नि में मुख़्तलिफ़ लहजो हूंदो आहे। त इहो सीन पेशो सु, टे पेशो टू, सुट्टू पढ़ाइण जा तव्हांजी मर्ज़ी आहे। जेकॾहिं तव्हांखे ॿार जी ॿोली मुताबिक़ ट्रू वारो लहजो तव्हांजे इलाइक़े में ज़्यादा हुजे त पोइ सुट्रू पढ़ाए भली। इधरि ही हमज़ा पेशो उ, ही उ, सीन पेशो सु, टे पेशो टू, सुट्रू। अलिफ़ मद आ, हे, आ हे, सु ट्रू, ही उ, सु ट्रू, आ हे। हीअ थी वियो सबक़ु पंजो। हुन खां पोइ जेको हेठी लाइन आहे इन में कुझु पुठियां सबक़ आहिनि ऐं कुझु हिन ई सबक़ जी मश्क़ ॾिनल आहे। अलिफ़ ज़बर अ, खे ज़ेर खे, अ खे, हीअ बि पुठियनि सबक़नि जी मश्क़ आहे। ज़बर जेको आहे पहिरें सबक़ में असां पढ़ियोसीं ऐं ज़ेर जेका टें सबक़ में असां पढ़ीसीं। अ खे, काफ़ ज़बर क,
नून पेशो नो, क नो, प पेशो पु, ठे ज़ेरे ठे, पु ठे धारदार पदन जी सूरत में, बे ज़बर ब, ख पेशो खु, ब खु, प पेशो पु, ट पेशो टु, पुटो या साॻो हिन टे वांगुरु टू त बि तव्हां पंहिंजे इलाइक़े जे लहजे जे हिसाब सां पढ़ाए सघो था। प पेशो पु, छ पेशो छु, पुछु। हाणे इहो रवा हिजे में पढ़िजी वियो। हाणे हीअ सॼी लाइन रवा में बि पढ़ाईंदासीं त जीअं ॿार खे रवा में पढ़णु जेको आहे ॾुखियो न करे, छो जो अॻे पोइ ॿार खे रवा पढ़ाइणो ई आहे, त पोइ बहितर आहे हिजे करण खां पोइ हिनखे सॼो हिकु दफ़े ई बग़ैर हिजे जे रवा में बि पढ़ाइजे। पदनि जी सूरत में ॿार सम्झी त वियो हूंदो रवा में पढ़णु। अ खे, क नो, पु ठे, ब खु, पु टु, पुछु। जेकॾहिं तव्हां ॿारनि खे लिखाइण जे हवाले सां ॼाणणु चाहियो त उनजो तव्हांखे तजुर्बो हूंदो जेकॾहिं तव्हां पढ़ाईंदड़ आहियो। जेकॾहिं तव्हां मूंखां पुछणु चाहियो त बहितर तरीक़ो इहो आहे त तव्हां सभ खां अवल ॿारनि खे चओ पुट हीउ जेको सबक़ु ॿुधायो अथई हिनखे हितां खां वठी करे आख़िर ताईं लिखी ॾेखार। आख़िर ताईं ॿार सॼो मुकमल सबक़ु जॾहिं हितां खां ईअं लिखी ईंदो आख़िर ताईं ॾिसी करे पोइ तव्हां हुन जूं ग़लतियूं चेक कयो। ग़लतियूं चेक करण खां पोइ तव्हां हुनखे सुफ़ा लिखी ॾियो। सुफ़ा तव्हां लिखी ॾियो हुनखे ऐं ॿार हेठां ॾिसी करे लिखंदो ईंदो, लिखी ईंदो। उनखां पोइ तव्हां हुनखे यादि लिखायो ऐं यादि लिखण खां पोइ जेके हुनजी ग़लतियूं चुकूं पवनि पोइ उहे ग़लतियूं तव्हां वरी ॿार खे इन तरीक़े सां मथां कापीअ ते लिखी ॾियो त जीअं वरी ॿार ॿीहर मश्क करे अचे। इन तरीक़ेकार सां ॿार तमामु बहितरीनु लिखणी थी वेंदी ॿार जी। ऐं या तव्हां हुनखे हिकिड़ो कमु घर जे लाइ बि ॾेई सघो था लिखी करे त हीअ घरां लिखी आहे, या वरी तव्हां ॿार खे इहो कमु बि ॾेई सघो था त हीअ जेको सॼो सबक़ु आहे इहो घरां लिखी अचिजे। त अहिड़े तरीक़ेकार सां ॿार जी लिखणी बि तव्हां बहितर बणाए सघो था। उमेद आहे वीडियो तव्हांखे सुठी लॻी हूंदी। जेकॾहिं तव्हांखे वीडियो वाक़ई पसंदि आई आहे त लाइक करे छॾिजो। जेकॾहिं तव्हां को मशवरो ॾियणु चाहियो या को सुवाल पुछणु चाहियो त कमेंट करे सघो था। जेकॾहिं तव्हां चाहियो था हिन वीडियो मां ॿिया बि फ़ाइदो हासिलु कनि त वीडियो खे शेयर कजो। जेकॾहिं आईंदा बि अहिड़ा वीडियोज़ ॾिसणु चाहियो त चैनल खे सब्सक्राइब करे नोटिफिकेशन खे ऑल करे छॾियो। अल्लाह हाफ़िज़।